कराची में पहिरीं आलमी मैराथन रेस शुरू थी वई। वर्ल्ड एथलीट्स फेडरेशन पारां मंजूर कयल पाकिस्तान जी पहिरीं मैराथन रेस कराई वई। मैराथन में औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि जे वॾे अंग जी शिरकत। रेस ॾिसण लाइ शहरियुनि जो वॾो अंग सीढ़ियूं तरफ़ रुख़ करे वरितो। रेस खे 4 कैटेगरीज़ में विरहायो वियो। फुल मैराथन जो फ़ासिलो 42.2 किलोमीटर हूंदो। हाफ मैराथन 21.1 किलोमीटर ते मुश्तमिल हूंदी। शहरी रेस में 5 किलोमीटरनि जे फ़नी रेस में पिणु हिसो वठंदा। हुकूमत पारां नाड़ो बचाइण लाइ सुधारनि जो प्लान तैयार कयो वियो। निगरान हुकूमत पारां सीड़पकारनि खे एतमाद वधाइण लाइ गौर विचार कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां गैस शोबनि में वॾा सुधारा प्लान तैयार करे वरितो। सुधारा प्लान जी मंज़ूरी लाइ निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास सूमर ते थींदो। गैर मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सूमर ते तलब कयो वियो। बलोचिस्तान में पीपल्स पार्टी चूंड जलसे लाइ एंट्री ॾियण लाइ तैयार। हब में पीपल्स पार्टी जो वॾो अवामी जलसो अॼु रिथियल। तैयारियूं मुकमल। सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीपल्स पार्टी जा काफ़िला हब पहुचंदा। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु बलोचिस्तान जे ज़िले हब में जलसे खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा केतिराई अॻवान अॻूणे सदर जी सदारत हेठि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु रावलपिंडी में शींहं जो शिकार कंदी। लियाकत बाग में चूंड जलसे लाइ मैदान सजाए वरितो। पीपल्स पार्टी चेयरमैन शींहं ते तीर वसाईंदो। पिंडी जो अवाम शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे लाडले शहज़ादे बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर ॿुधण लाइ बेचैन थी वियो। शहर जे पब्लिक हंधनि ते पीपल्स पार्टी जे चूंड जलसे जा चर्चा। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। नवाज़ लीग अॻवान मियां शहबाज शरीफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी जो चैलेंज क़बूल करण बाद फिरी वियो। शहबाज शरीफ़ पहिरियां बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॾिनल बहस जो चैलेंज क़बूल करण बाद पोइ पंहिंजे हल हाम तां फिरी वियो। शहबाज शरीफ़ जो चवणो हो त कंहिं बि बहस जी ज़रूरत नाहे, अवाम खे कारकर्दगी ते फ़ैसिलो करणो आहे। नवाज़ लीग जो मुक़ाबिलो कंहिं पार्टी सां न पर पंहिंजे माज़ीअ जी कारकर्दगी सां आहे। मुनाज़िरे ऐं मुआइने जे लाइ तैयार आहियां। नवाज़ शरीफ़ मूंसां अची ॻंभठ में मुनाज़िरो करे। ॻंभठ जी अस्पताल पंजाब जी कंहिं बि अस्पताल खां बहितर आहे। नवाज़ शरीफ़ चाहे त मूंसां थरपारकर अचे। इंफ्रास्ट्रक्चर जो मुआइनो बि थी वेंदो। थर ऐं चोलिस्तान जी भेट बि थी वेंदी। थर कराची बदिरां फैसलाबाद खे सस्ती बिजली फराहम करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहबाज शरीफ़ जे बयान ते रद्द-ए-अमल। संदसि चवणु आहे त मियां साहब कराची जी NICVD ॿाहिरां अची बहस करे। NICVD में गुज़िरियल साल पंजाब जे 84,000 खां वधीक माण्हुनि जो इलाज थियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी पारां चूंड मुहिम जो सिलसिलो जारी। बीबी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु रैली जी सूरत में लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदी। PP जियालन आजियां जी तैयारी करे छॾी। पीपल्स पार्टी अवामी मुआशी मुआहदे जे नाले सां चूंड मंशूर जारी करे छॾियो। चूंड मंशूर जो नारो चूंडियो नई सोच खे। पीपल्स पार्टी जे मंशूर मूजिबि दिहाड़ी ते कम कंदड़ पोरितनि जी आमदनी ॿीणी कई वेंदी। ग़रीबनि, बेज़मीन ऐं मज़दूरनि खे घर ॾिना वेंदा। बुख जे ख़ात्मे जो प्रोग्राम शुरू थींदो। यूथ कार्ड ज़रिए 1 साल ताईं नौजवाननि खे वज़ीफ़ो मिलंदो। मज़दूर कार्ड ऐं हारी कार्ड फराहम कया वेंदा। प्राइमरी सतह ते इलाजूं समूरियूं सहूलतूं मुफ़्त में ॾिनियूं वेंदियूं। हर ज़िले अंदरि घटि में घटि 1 यूनिवर्सिटी क़ाइमु कई वेंदी। ईरान में दहशतगर्दी जे वाक़े में 9 पाकिस्तानी मारिजी विया। 5 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियलनि जो तालुक़ पंजाब सां आहे। पाकिस्तान पारां 9 पोरितनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत परॾेही मामलनि वारी निगरान वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त हमिलो पाक ईरान लाॻाप ख़राब करण जी कोशिश आहे। ईरानी सहकार वाक़े जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई करे।